हले आऊं वठी बि हलां ने प्रेस क्लब ते पोइ उते छा चवंदे उते इहा ॻाल्हि चइजे त आऊं सिर्फ़ु इन हिकिड़े वॻे में आयो आहियां ऐं प्यार जो परणो था करियो। ॿुधाए न आवाज़ भॼी आया आहियूं। इन छोकिरी में कहिड़ी खूबी ॾिसण में आई जेकी तो भॼी करे हिन सां शादी कई? इहो पुछ न त इहा परी तुंहिंजे प्यार में कीअं फसी जो मसलो असांजो ऐं हुन प्यार कंदो इहे ईंदी मूंसां पकोड़ा ठहनि त पकोड़ा हुनखे खाराईंदो। ॿुध बी आउं स्टाफ ते वेठी ईंदीसि ऐं जॾहिं 10 रुपया पकोड़ा वठंदीसि मूंखे हिकिड़ो पकोड़ो सवाइ ॾींदव पोइ वरी ॿुध हिकिड़े ॾींहुं छा कई मूंखे हिकु 10 रुपया पकोड़ा सवाइ ॾिनी ॿियो को न मिर्च में सड़ी वई ॿुधाए मिर्च में सड़ी वरी हुन पाणी भरे आयुसि मुंहिंजे जानी मुंहिंजो सड़े न तूं तुंहिंजी एॾी महबूबा जी पियो भात सड़ियोसि बोतल या जूस कोन वठी आयो पाणी खणी आयो बोतल कोन वठी ॾिनी पाणी मिनरल वाटर कोन प्यारे लोकल पाणी प्यारे आ खुद ही शादी करे जानी ॻाल्हि ॿुध आया माण्हू खिलंदा पाण शादी करियूं न तोखे वॾी जंबो बोतल अची पियारंदो तू मुझे जाने तो सच्ची हां सच्ची ये कहते वो शादी को कोया मुझे अटम कोन अची अची पियो साफी को में कम करा पियो सबर कर के हिन शीती में कहिड़ी खूबी वणी जेको हिन शीती खे तो पसंद कयो? ई मथा का मतलब सिल्वर आहे हेठा का गोल्डन आहे न ॿुधाए जी के ये रिकॉर्ड न कजी कैमरा बंद कर तो हुनखे कीअं बजायो? फोन के जेको आहे हिकिड़े वॻे में बजाए खणी आया इन करे मो किला हां भाई ॿुधाए न मूंखे मो तोखे बजायो न ये कहिड़ी ग़लत ॻाल्हि पियो करी चपोड़ा ने ॿुधाए पंहिंजे माइटनि जे बारे में ॿुधाए जल्दी कर साफ़ी जल्दी कर ॿुधाए मोहन जो जेको आहे मूंखे हिकिड़े वॻे में हिन मूंखे बजायो ठीकु आहे ऐं असांजे माइटनि खां मूंखे ख़तरो आहे